जिले काउंसिल चेयरमैन सखर सैयद कुमेल हैदर शाह ऐं चीफ ऑफिसर जिले काउंसिल सखर सैयद अकबर अली शाह मासूमी जी हिदायतुनि तहत डिस्ट्रिक्ट काउंसिल ऑफिसरनि मुमताज़ अली डौर हाकिम अली बुरड़ो सैयद अली गौहर शाह मुनवर अली मीरानी दारोगो जी निगरानी में 11 अक्टूबर खां शुरू कयल मलेरिया खां बचाव वारो स्प्रे जारी आहे। रोहिड़ी तालके कंधरा टाउन कमेटी जे यूसी रोशनाबाद शहर समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ माणी जानण शाह ॻोठ आंब अभिजाणो ॻोठ प्यारो खान जोगी बेगमाजी स्टेशन ॻोठ तुंगाणी ऐं ॿियनि ॻोठनि में गुज़िरियल ॾींहुं मलेरिया खां बचाव वारो स्प्रे कयो वियो। मुनवर अली ऐं मुमताज़ डौर मूजिब यूसी पटणी यूसी बाबुड़ा यूसी रोशनाबाद यूसी लाइक जसकाणी यूसी अली वाहण जे ॻोठनि में असरी जो कमु मुकमल कयो वियो आहे। उन ॾस में स्प्रे जो कमु मुकमल कयो वियो आहे। उन ॾस में चीफ ऑफिसर सैयद अकबर अली शाह ऐं मुमताज़ अली डौर जो चवणु आहे त चेयरमैन ज़िले काउंसिल सैयद कुमेल हैदर शाह जी हिदायतुनि तहत ज़िले काउंसिल सखर जी समूरनि यूसिन में मच्छरमार स्प्रे करायो वेंदो। समूरनि ॻोठनि में स्प्रे वारो कमु कराईंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।